इलेक्शन कमीशन सेनेटर्स क़ौमी ऐं सूबाई असेंबलीज़ जे मेंबर्स खे ख़बरदार कयो आहे त अॼु असासन जा तफ़सील जमा न कराईंदड़नि खे सुभाणे मुअतल कयो वेंदो। इलेक्शन कमीशन सेनेटर्स MNAs ऐं MPs खे अॼु असासन जा तफ़सील जमा करण जो हिदायत कई आहे। इलेक्शन कमीशन जे पधिराई में ख़बरदार कयो वियो आहे त तफ़सील जमा न कराईंदड़नि जी सुभाणे रुकनियत मुअतल कई वेंदी। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त असासन जा तफ़सील जमा करण लाइ SC जो ऑफिसर्स राति 12 वॻे ताईं खुलियल रहंदियूं। अहम ख़बर आहे, इलेक्शन कमीशन सेनेटर्स क़ौमी ऐं सूबाई असेंबलीज़ जे मेंबर्स खे ख़बरदार कयो आहे त अॼु असासन जा तफ़सील जमा न कराईंदड़नि खे सुभाणे मुअतल कयो वेंदो। इलेक्शन कमीशन सेनेटर्स MNAs ऐं MPs खे अॼु असासन जा तफ़सील जमा करण जी हिदायत करे छॾी आहे। इलेक्शन कमीशन जी पधिराई में ख़बरदार कयो वियो त तफ़सील जमा न कराईंदड़नि जी सुभाणे रुकनियत मुअतल कई वेंदी। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त असासन जा तफ़सील जमा करण लाइ ECP जूं ऑफिसिस राति 12 वॻे ताईं खुलियल रहंदियूं।